सिंध में हिकिड़ो कल्चर पैदा थींदो पियो वञे जंहिं असांजे तहज़ीब सक़ाफ़त रवायतुनि खे मजरूह कयो आहे। इंतिहा दर्जे जी हिकिड़ी बदतमीज़ी वारो माहौल जुड़ियो आहे। हर माण्हू ते ठठोर, हर माण्हूअ जी किरदार कशी करणु, एतिरे क़दुरु जो सियासी ऐं नज़रियाती इख़्तिलाफ़नि खे घरनि जे चौदीवारनि अंदरि खणी वञणु, लीडरनि सियासी कारकुननि जे बचनि खे इन ग़लीज़ ऐं मकरूह क़िस्म जे सियासत जो हिसो बणणु। ही इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे जो मुंहिंजा इख़्तिलाफ़ अलफ़ सां आहिनि त मां अलफ़ जे माउ पीउ भाउ भेण ज़ाल धीउ पुट सभिनी खे निशान कराईंदुसि। दुनिया किला पई वञे, असीं छा पिया कयूं? माना असां एॾा किरी पिया आहियूं, एॾा छसा थी विया आहियूं जो माना असांखे ॿियो को चङो कमु आहे को, असां कुझु चङो कमु करे नथा सघूं। रुॻो हिक ॿिए जी पटका लाहियो, दुधड़े में उछलियो, माण्हुनि ते तबरेबाज़ी कयो, ठठोर कयो। इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे जेका सिंध में जेके पहिरियां बहितर रस्मूं हूंदियूं, रवाज हूंदा हुया, इख़लाक़ हूंदो हो, उन जी मिटी पलीत करे छॾी आहे। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादर मक्सी जी पंहिंजी धीउ सां हिकु वीडियो बहस हेठि आहे। डॉक्टर कादर मक्सीअ जी धीउ अमेरिका मां डिग्री वठे थी, पीउ उन तक़रीब में शरीक आहे। हू डिग्री वठण खां पोइ ख़ुशि थींदी, भॼंदी, टिड़ंदी अची पंहिंजे पीउ खे भाकुर पाईंदी। हिन में ग़लति ॻाल्हि कहिड़ी आहे? हुन डिग्री वरिती आहे, महिनत कई आहे, पर न बि वरिती हुजे या हुनखे डिग्री न बि हुजे हा, पर पंहिंजे पीउ सां जेकॾहिं ईअं मिले थी त इन ते ॿिए कंहिंखे अरहो थियणु छो घुरिजे? असांखे त ख़ुशी थियणु घुरिजे त असांजा पुट धीअरूं भाइर भेनर सभु आला तइलीम कराइनि, दुनिया जे यूनिवर्सिटियुनि मां बहितरीनु इंजीनियर बणिजी अचनि, बहितरीनु डॉक्टर बणिजी अचनि, बहितरीनु पायलट असांखे खपनि, एयर स्पेस जा इंजीनियर घुरिजनि असांखे। जदीद दौर जी जेका बि तइलीम आहे असांजे बच्चनि खे मिलणु घुरिजे, असांजे धीअरुनि पुटनि खे मिलणु घुरिजे। उहा जितां बि जंहिंखे बि नसीब थिए थी असांखे उन ते ख़ुशि थियणु घुरिजे, छो जो सिंधी क़ौम जेकॾहिं पढ़ियल हूंदी त हू पंहिंजो वजूद बरक़रार रखी सघंदी। डॉक्टर कादर मक्सी ॿुधायो थो वञे त डॉक्टर कादर मक्सी 8 नियाणियुनि खे आला तइलीम ॾियारी। भई इन में ग़लति ॻाल्हि कहिड़ी आहे? असां चओ था सभु वालिदैन पंहिंजे नियाणियुनि खे तइलीम ॾियारनि, पाकिस्तान मां ॾियारनि, पाकिस्तान खां ॿाहिरि जेके मुल्क आहिनि उतां जे यूनिवर्सिटियुनि मां हुननि खे आला तइलीम ॾियारनि। इहा का ग़लति ॻाल्हि कान्हे, इन ते अरहो थियणु न घुरिजे, आपे मां निकिरणु न घुरिजे। ही को बहस जो मौज़ू आहे। असांखे त ख़ुशि थी उन नियाणीअ खे सलाम करणु घुरिजे, उन्हनि सभिनी धीअरुनि ऐं पुटनि खे सलाम करणु घुरिजे जेकी आला तइलीम हासिलु करे सुभाणे मुस्तक़बिल जी सिंध खे संभालण जी तयारी कनि। ॿुधाए थो वञे त डॉक्टर कादर मक्सी 8 नियाणियुनि खे आला तइलीम ॾियारी आहे। हुन ऐं संदसि जेका घरवारी आहे डॉक्टर सिंधू मक्सी, उन्हनि महिनत करे पंहिंजे धीअरुनि खे आला तइलीम ॾियारी आहे। सोरठ मक्सी ॿुधाए थो वञे त हुन सिंध यूनिवर्सिटी मां मास्टर्स जी डिग्री कई आहे। डॉक्टर सुरहाण मक्सी लम्स मां BDS जी डिग्री हासिलु कई आहे। डॉक्टर सूंह मक्सी लम्स मां MBBS जी डिग्री हासिलु कई आहे।
डॉक्टर शोभ मंगसी इंडस मेडिकल कॉलेज टंडो मोहम्मद खान मां MBBS जी डिग्री हासिल कई आहे। इंजीनियर अलवीना मंगसी एयरफोर्स कराची यूनिवर्सिटी में बैचलर्स की डिग्री हासिल कई आहे। सौगंध मंगसी निमरा में इंग्लिश में बैचलर कई आहे। डॉक्टर सनिया मंगसी अमेरिका में मेडिकल में पढ़े पई। सेलियन मंगसी जंहिं काल अमेरिका में ग्रेजुएशन कई आहे। छा इन ते असांखे सरह थियणु घुरिजे या अरह थियणु घुरिजे? असां नाकार पसंद सोच जा धनी छो बणिजी आहियूं? असां मुस्बत सोच छो नथा अपनायूं? सियासी इख़्तिलाफ़नि खे घरनि जे चोर दीवारुनि जे अंदरि छो था वठी वञनि? हीउ कहिड़ो माहौल जोड़े पियो वञे सिंध में? माना कंहिं माण्हूअ जे जिदोजहद जे तरीक़ेकार खां इख़्तिलाफ़ उनखे वाजिबुल क़त्ल करार ॾियण जो तव्हांखे परवानो मिली थो वञे? उनजे सॼे कुटुंब ते, धीअरुनि ते, पुटनि ते तबरेबाज़ीअ तव्हांखे हक़ु मिली थो वञे? सियासत कयो, सियासत जा उसूल आहिनि। सियासत जा इहे उसूल न आहिनि त तव्हां कंहिंजी घर जी चौदीवारी में टिपी वञो। सियासत तव्हां में अहलियत आहे त अवाम तव्हांखे पंहिंजो कंदो। तव्हां में अहलियत आहे त अवाम जी अॻुवाणी करे सघंदो, पर कंहिं ते गंद उछलाइण सां, कंहिंजे बचनि जी तौहीन करण सां को बि वॾो लीडर कोन थो थी सघे, न वरी कंहिं ॿिए लीडर जी रस्ता रोक थी सघे थी। डॉक्टर कादर मक्सी समेत सभिनी लीडरनि, कारकुननि, हारियुनि, नारियुनि, मज़दूरनि खे पंहिंजे बचनि खे पढ़ाइणु घुरिजे। असां पंहिंजी सिंध खे तॾहिं बचाए सघूं था जॾहिं असांजा बच्चा पढ़ियल हूंदा ऐं पढ़ियल माण्हू ई हिन वतन जी क़यादत करे सघनि था, हिन वतन जो केस विढ़ी सघनि था। मूंखे फ़ख़्रु आहे त जेकी बि माण्हू पंहिंजे बच्चनि खे ॿाहिरि मोकिलनि था पंहिंजे वसीलनि जे बुनियाद ते, स्कॉलरशिप ते, जेका बि किथां बि हुननि खे मदद मिले थी उन रस्ते जेकॾहिं हू पंहिंजे बच्चनि खे आला तइलीम ॾियारनि था त इन्हनि सभिनी वालिदैन खे सलाम करणु घुरिजे। इन्हनि सभिनी वालिदैन जी हिमत अफ़ज़ाई करणु घुरिजे। ॿियनि खे बि ॿुधाइणु घुरिजे त अव्हां बि पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो, पंहिंजे बच्चनि खे आला तइलीम ॾियारियो, ॿाहिरि मोकिलियो, जेके बि वसीला आहिनि उन्हनि खे इस्तेमालु कयो। छाजे करे जो पढ़ंदी सिंध त जीअंदी सिंध, पढ़ंदी सिंध त जीअंदा सिंधी। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।